सकरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब संगरार मां अगवा थी वियल मासूम नियाणी प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ हिंदू पंचायत शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी सकरण पारां एहतजाज जी रैली कढी वई, जंहिंमें शरीक समेत माण्हुनि सिंध जी नियाणी प्रिया कुमारी खे आज़ाद करियो जा नारा हणंदा काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुता, जिते मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौके ते हिंदू पंचायत जे अॻवाननि मुखी किशन कुमार, पप्पू सोनारो, गोविंद राम, शहरी इतिहाद जे सदर सैयद एहसान शाह, पीपी अॻवान हाजी अली नवाज़ चांडियो, साबिक़ वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो, एसटीपी जे हुसैन बख्श कीरियो, मुस्लिम लीग नून जे अमजद खानज़ादा, एसडीओपी जे अयूब कोसो, पेटे अलफ जे अरबाब अली पढ़ियार, समाजी अॻवान फहमीदा कीरियो, माणक मल्हा अमीन ख़िताब कंदे चयो त मासूम नियाणी प्रिया कुमारी ज़ालमनि जे चंबे में आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हुकूमत ओड़े ताक़तवर धुरियूं खेसि आज़ादु कराइण में नाकाम थी चुकियूं आहिनि। हुन चयो त प्रिया कुमारी सिंध जी नियाणी आहे ऐं सॼी सिंध मुतालबो थी करे त खेसि आज़ादु करे माइटनि जी ख़ाली झोली आबाद कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध जा रोड शहर बंदि करे सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मुज़ाहिरे खे शौकत कीरियो, अरबाब सोलंकी, अब्दुल रशीद परिहार, निसार अहमद सोलंकी, लियाकत खानज़ादा समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो।